जेकॾहिं तव्हां को नओं कमु फन या हुनुर सिखी रहिया आहियो त सिखण जे अमल दौरान दिमाग़ खे मुनासिब वक़्फ़ो बि ॾियो जंहिंसां सिखण जी सलाहियत बहितर ऐं उनखे यादि करणु वधीक सवलो थी सघे थो। साइंसी रिसाले करंट टेक्नोलॉजी मूजिबि इन ॾिस में माहिरनि हिकु सर्वे कई ऐं उन खां पोइ नतीजा ज़ाहिर कया। माहिरनि ज़ोर ॾिनो आहे त इन तेज़ रफ़्तार डोड़ में आम मुलाज़िमनि खे बि तरक़ी हासिल करण ऐं पंहिंजे कम खे बहितर बणाइण लाइ केतिरियुनि ट्रेनिंग्स मां गुज़रणो पवंदो आहे ऐं ईअं सिखण जो इहो नओं तरीक़ो उन्हनि लाइ घणो सुठो साबित थी सघे थो। जेतोणीकि कुझु माण्हू नओं हुनुर सिखण लाइ लाॻीतो मश्क करण ते ज़ोर ॾींदा आहिनि, पर मश्क या प्रैक्टिस दौरान वक़्फ़ो वठी दिमाग़ खे पुरसुकून ऐं ताज़ो करण सां महारत हासिल करण में घणी मदद मिलंदी आहे ऐं नेठि जोगा फ़ाइदा हासिल थींदा आहिनि। इन करे हिकु दिलचस्प तज्ज़ियो बि कयो वियो आहे। सिधे हथ खे इस्तेमालु कंदड़ रज़ाकारनि जे मथे ते हिकु टोप जहिड़ो दिमाग़ जो स्कैनिंग कंदड़ टोप पारायो वियो। उन खां पोइ हुननि खे कंप्यूटर जी स्क्रीन आॾो वेहारे कुझु नंबर ॾेखारिया विया। हुननि खे चयो वियो त सिधे हथ बदिरां हाणे खॿे हथ सां 10 सेकंडनि अंदरि जेतिरी तेज़ी सां ज़ाहिर थींदड़ नंबरनि खे लिखी सघो था लिखो। पोइ 10 सेकंडनि जो वक़्फ़ो करियो ऐं ॿीहर टाइपिंग शुरू करियो। रज़ाकारनि खे 35 भेरा ईअं करण जो चयो वियो। माहिरनि नोट कयो त वक़्त सां गॾोगॾु रज़ाकारनि जी रफ़्तार सुठी थींदी वई ऐं 11हों भेरो टाइपिंग ते फ़र्क़ु करणु ॾुखियो हो त हू पंहिंजे सिधे हथ सां लिखी रहिया आहिनि या खॿे हथ सां। पर उन मां बि दिलचस्प हिकु ॻाल्हि साम्हूं आई। माहिरनि स्कैनिंग टोप जे सिग्नलनि ज़रिए ॾिठो त टाइपिंग बदिरां दिमाग़ी आराम जे वक़्फ़े सां रज़ाकारनि जे दिमाग़ में सिखण जो अमल वधीक पैदा थियो। पोइ इहा सलाहियत उन जी ॿी मश्क में कमु आई। इहो ई सबबु आहे त हर आराम जे वक़्फ़े खां पोइ हू वधीक सिखण लॻा ऐं हुननि जी रफ़्तार वधंदी वई। माहिरनि इहो बि ॾिठो त आराम दौरान सिखण ऐं याददाश्त जो अमल बहितर ऐं मज़बूत थींदो रहियो। इन मां इहो ज़ाहिर थियो त कमु सिखण दौरान वक़्फ़ो वठण सां सिख्या जो अमल दिमाग़ में जाइ ठाहींदो आहे ऐं हुनुर दिमाग़ी सलाहियत जो हिसो बणिजण लॻंदो आहे। इहा टेक्निक फालेज सटियल मरीज़नि जी बहाली में बि इस्तेमालु करे सघिजे थी। सर्वे कंदड़ माहिर डॉक्टर ल्यूनार्डो जी कोहन जो चवणु आहे त सिखण दौरान वक़्फ़े सां पाण सिखण जो अमल तेज़ थी वेंदो आहे। इन करे असां नवां हुनर आज़माईंदड़नि खे कम दौरान दिमाग़ खे कुझु वक़्तु आराम करण जी सलाह ॾींदा आहियूं।